इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभी तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुरान पाक बुधो अल्लाह जो नबी सुलेमान अला नबीना अलैहि सलाम जामल हलंदो हो त खुदा जे नबीअ जो तख्त हो जंहिंखे हवा खणी हलंदी ही। छा खणी हलंदी ही? कुरान तो फरमाए गुदुव्वुहा शहरुन व रवाहुहा शहर। खुदा जे नबीअ जो तख्त जामल हवा ते हलंदो हो त सुबुह जे टाइम ते रुगो सुबुह जो टाइम पहरो पहरा अल्लाह जे नबीअ जो तख्त सुबुह जे टाइम ते एतिरो पंधु कंदो हो जेतिरो महीने में पंधु कबो आहे। वरी जे शाम जे टाइम जो यानी पोयों अध कलाक मस थींदो आहे एतिरे टाइम ते खुदा जे नबीअ जो तख्त उॾामंदो हो त अल्लाह जे नबीअ जो तख्त वरी शाम जे टाइम ते बि महीने जेतिरो पंधु कंदो आहे। हिकिड़े ॾियारे खुदा जे नबीअ जो तख्त आहे ज़मीन तां उॾामंदो थो अचे पियो। हिकिड़ी जाइ ते सुलेमान नबीअ जो तख्त आयो आहे। अल्लाह ताला जे नबी हुकुम कयो आहे मलाइकनि खे, अल्लाह ताला जे नबी हुकुम कयो आहे जिन्ननि खे, हवा खे ओ हवा बीही रहो हेठ कर तख्त खे त मां सुलेमान हिन जाइ तां प्यादल थो हलां। छा थो कयां? सुलेमान अलैहिस्सलाम तख्त तां लथो आहे पहिरें उघाड़ो प्यादल हलण लॻो आहे। काफ़ी मुफ़ासिलो करे सुलेमान अलैहिस्सलाम पोइ तख्त ते चढ़ियो आहे। सुलेमान अलैहिस्सलाम जा वज़ीर हा उहे चवनि था ओ अल्लाह जा नबी छो तख्त तां लथो आहे, छो थो प्यादल हली, ॻाल्हि कहिड़ी आहे? हे त पट बर बयाबान लॻो पियो आहे। सुलेमान नबी थो चए तव्हांखे ख़बर कान्हे का हिन ज़मीन जो वॾो अदब आहे, हिन जाइ ते मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जो मदीनो ठहंदो। छा थींदो मुंहिंजे मदीने वारे साईं जो? हिन जाइ ते गुंबद ख़ज़रा थींदो, हिन जाइ ते मस्जिद नबवी थींदी, हिन जाइ ते जन्नतुल बक़िया थींदी, हिन जाइ ते मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जी हावेली थींदी। अॼु खां पोइ कई 7 सालनि खां पोइ अल्लाह जो नबी अचण वारो आहे पर ख़ुदा जे नबीअ खे ख़बर थी पवे त हिन जाइ ते मुहम्मद मुस्तफ़ा जो दरगाह आस्थानो ठहंदो। सभई जो सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। वाह वाह, मुझे महबूब जो शान भी शान आहे या न? मुझे महबूब जे शान खे बयान करे त रब करे ॿिए खे ताक़त आहे। गैसू वल्लैले इज़ा यग़शा यासीन जबी आरज़ ताहा। गैसू वल्लैले इज़ा यग़शा यासीन जबी आरज़ ताहा। मा ज़ाग़ का आँखों में सुरमा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। मा ज़ाग़ का आँखों में सुरमा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। जब मैंने सुनाई नात नबी सुन हो गया नजदी सुनते ही। मुस्तफ़ा जी शान ॿुधण वारा तोड़े ॾाढ़ी कूड़ियो वेठा हो त बि झूठो था पिया, छो त मुस्तफ़ा जी मोहबत अथव न था। ऐं हेॾी ॾाढ़ी आहे दिल में वहाबियत आहे त बूथ ते दांगी घुमी पई अथसि। पत न चयव त ओसे पोसे टडी नज़र सां ॾिसो न। हाँ या न? जब मैंने सुनाई नात नबी सुन हो गया नजदी सुनते ही। सुन्नी ने सुना सुन कर ये कहा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। सुन्नी ने सुना सुन कर ये कहा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। ॾाढे चओ सुन्नी सुबहान अल्लाह। अल्लाह जो नबी अॻिते वियो आहे
खुदा जो नबी फरमाए तो माली ला अरल हुदहुदा अम कान मिनल गाइबीन। अल्लाह जो कुरान आहे। खुदा जो नबी सुलेमान पंहिंजे कौम में पंहिंजे लश्कर में नज़र थो डोड़ाए, नज़र डोड़ाए ॾिसी चई हे हुदहुद काॾे हो? माली ला अरल हुदहुद, मां हुदहुद नथो ॾिसां। अम कान मिनल गाइबीन, या त गाइबा। मुला चवंदा नबीअ खे गैब जी ख़बर कान पवंदी आहे, ख़बर हुजे सा त हुदहुद जो न पुछे हा, माना नबी खे बेख़बर थो साबित करे। पर क़ुरान सम्झे कोन थो। नबी ॿ ॻाल्हियूं कयूं आहिनि, ॿई ॻाल्हियूं सचियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि आहे माली ला अरल हुदहुद, रोयत जी नफ़ी आहे त मां हुदहुद कोन थो ॾिसां, बराबरि कोन हो, कोन पे ॾिठई। अॻिते थो चए अम कान मिनल गाइबीन, हुदहुद गाइब आहे। इहा बि ॻाल्हि सची आहे। नबीअ खे बेख़बर छो थो चए? खुदा जे नबीअ जी बेख़बरी जो इन में सबूत ई कोन्हे को। खुदा जो नबी ईअं थो चवणु चाहे त मुंहिंजे इजाज़त खां सवाइ छो वियो आहे? अचे त सज़ा ॾींदोसांसि, मोकिलाए वञे हा न। हुदहुद पखी आहे। असां हिन खे लाड़ में चवंदा आहियूं काठ घड़ो। तव्हां छा चवंदा हो? काठ कुटो, छा कुटड़ो? असां वरी कुटो, तव्हां कुटड़ो। तव्हां वटि रो, असां रोड़ो कान्हे का। असां चवंदा आहियूं दिलो, तव्हां छा चवंदा? दिलड़ो। छा चवंदा हो? मट खे छा चवंदा? मटड़ो। छा चवंदा हो? असां चवंदा आहियूं वहाबी, तव्हां चवंदा वहाबिड़ो। ईअं चवंदा हो? अहिड़ो तव्हां सां गॾु आहे। काठ कुटड़ो सम्झो था न भाउ? ओ हुदहुद पखी अरबी में हुनखे हुदहुद चइबो आहे। किसो मुख़्तसर हुदहुद मोटी आयो। सुलेमान अलैहिस्सलाम फरमास काॾे वहे? बिना इजाज़त छो वहे? चई क़िबला तो वटि ख़बर थो ॿुधायां अहिड़ी ॻाल्हि, तोखे ॾाढी ॻाल्हि वणंदी, अजब जहिड़ी ॻाल्हि हा। ॿुधाए, हिकिड़े मुल्क में वञी निकितो जंहिंजो नालो आहे सबा। उन सबा जे मुल्क में हिकिड़ी औरत आहे जेका बुत परस्त आहे, काफ़िराणी आहे। माण्हू उनखे सजदा कंदा आहिनि पर आहे हाकिमाणी। वलहा अर्शुन अज़ीम। ओ प्यारा सुलेमान अलैहिस्सलाम हुकूमत त करे थी, पर जो तख़्त एॾो वॾो आहे जो मां तोखे छा ॿुधायां। 30 गज़ वेकिरो आहे, 40 गज़ लंबो आहे, 80 गज़ मथे आहे, सॼो हीरन मोतन सां ठहियल आहे, हज़ारनि मणनि जे हिसाब सां आहे, ॾाढो ख़ूबसूरत आहे। हितां वींदे वींदे महीने जो पंधु आहे, वरी मोटी अचा त ॿिए महीने जो पंधु आहे। सुलेमान अलैहिस्सलाम उन काठ कुटड़े खे चवे थो ख़त खणी वञी उन हुदहुद वारे मुल्क में वञ। ओ हुदहुद उन मुल्क में वञ। सबा जे मुल्क में वञी बीबी बल्कीस खे ख़त ॾे। उन माईअ जो नालो बल्कीस आहे। उनखे चओ त ख़ुदा जो नबी सुलेमान तोखे सॾे थो अची मां वटि मुस्लमान थी। किसो मुख़्तसर हो जानवर, वो काठ कुटड़ो नबीअ जो ख़त खणी रवानो थियो। अदा जेके चवनि था त नबी असां जहिड़ो आहे, उनखे चओ सच ॿुधाए, नबी पाक अल्लाह जे नबीअनि जे चवण में पखी आहे, तुंहिंजे चवण में ज़ाल आहे। मुला हिकिड़े वहाबी जा आया महिमान, रात जो ज़ाल खे आधी रात खां पोइ उथारे त वारो कर मुंहिंजा महिमान आया आहिनि, क़ुरान मेड़ थी मानी पचाए ॾे। माई जो मां मुहकारा आधी रात जो, जहिड़ो तूं चंडरो तहिड़ा इहे तुआरा महिमान चंडरा। चई महिरबानी करे आस्ते ॻाल्हाए, ॿुधनि था। पटका मेड़ करे माई खे बस कराई। माई अचेसि भला ॾे ख़बर, अटो ॻोहे न थिया। चई घणनि जी कूड़ियां सम्झो था लाइ न त महिमान ॿाहिरां बीठे पे ॿुधो। उन चयो माई मां पिसाए वठां, अॻु में इन जी कूड़े वठिजा। अरे तुझे चवण में शागिर्द कोन्हे, तुझे चवण में गदह कोन्हे, तुझे चवण में कुत्तो कोन्हे को। कुर्बान नबी जे ज़ात तां, ख़ुदा जे नबी जे चवण में पखी जानवर आहिनि। अल्लाह जे नबीअ जे चवण में पखी ख़त खणी बीबी बल्कीस वटि पहुतो आहे। बीबी बल्कीस ख़त पढ़ी पंहिंजा वज़ीर घुराया। वज़ीरनि खे चई त सुलेमान ख़त लिखियो आहे, हलो त हलूं।
घुराए थो चवंदा डाची हणे 10 त तोड़ी हणे वरी 13 बादशाह त बादशाह पर वज़ीर वरी हुन को लंघियल कुरान में लिखियो पिया त हू चवण लगा असां को घटि आहियूं छा कोन हलंदासीं जंग कंदो त कंदासीं तोहफ़ा मोकिल ॾोकड़ मोकिल कोन हलंदासीं किसो मुख़्तसर सुलेमान अलैहिस्सलाम ॾे पैसा मोकिलियऊं तोहफ़ा मोकिलियऊं ख़ुदा जे नबी चवरायो त तोहफ़ा मूंखे न खपनि अचणो अथव त अचो न त मां लश्कर काहे तव्हां सां जंग कंदुसि अहिड़ी सज़ा ॾींदुसि तव्हांजो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी हाणे वरी ॿियो दफ़ो वरी हुद ख़त खणी वियो आहे वरी ॿिए दफ़े जवाब वठी मोटियो आहे बीबी बल्कीस खे जो धमकी मिली त ॿिए दफ़े सुलेमान नबीअ ॾे पाण रवानो थी मुलाक़ात लाइ हज़रत सुलेमान वटि पहुती आहे अल्लाह ताला जो क़ुरान ॿुधंदा हलो अल्लाह जे नबी सुलेमान जी कचहरी लॻी पई आहे बल्कि सब परिया हलंदी पई अचे महीने जो पंधु करे आई आ पंहिंजे मुल्क में तख्त रखी आई आ 7 कोटन में बंद करे आई आ कुल्फन किलन में बंद करे आई आ हाणे जमल सुलेमान अलैहिस्सलाम जे साम्हूं ओ हिय जलसे जे छेड़े जेतिरे मुफासले ते आई आ खुदा जे नबी खे ख्याल थियो आ चवे तो अय्युकुम यातीनी अरशहा क़ब्ल अय्यातूनी मुस्लिमी वाह मुझा मोला तुझे कुरान था कुर्बान वजा सुलेमान नबी तो फरमाए आहे को कचहरी में अय्युकुम केरा तवामा यातीनी अरशहा या सामो बल्कि सचे थी मां वट पहुचे इन जे पहुचण खां अग में तख्त खणी अचो पंधु घणो आ थका हो हाणे दुआ घुरो ॻाल्हायो न को क़ुरान मुंहं ते घुमेव पंधु घणो आहे वञे त महीनो मोटे त ॿियो महीनो 2 महीननि जो पंधु आहे पर चवे थो अय्युकुम यातीनी अरशहा बल्कि सया अचे थी इन जे अचण खां अॻ में तख्त खणी अचे आहे को कुरान तो चवे क़ाल इफ़रीतुम मिनल जिन्न अना आतीक बिही क़ब्ल अन तक़ूम मिन मक़ामिक व इन्नी अलैहि लक़वियुन अमीन हिकिड़ो जिन्न थी बीठो आहे जिन्न ओ जिन्न थो चवे ओ सुलेमान नबी मांखे मोकल ॾे मां वञा थो तख्त खे खणी थो अचां पियो पर मोहलत ॾे टाइम लॻंदो केतिरो टाइम लॻंदो हितां वेंदुसि तख्त खणंदुसि वरी तख्त खे खणी हेॾे रवानो थींदुसि ओ अल्लाह जा नबी बल्कि सतो वटि अचे हुन लाइ मानी ठाराए हुनखे मानी खाराए हुन सां कचहरी कर अञा तव्हांजी कचहरी हलंदी पई कलाक ॾेढ में तख्त खणी ईंदुसि सही वॾी ॻाल्हि आहे वॾी ॻाल्हि आहे या न आहे ॾाढे ॻाल्हि वॾी ॻाल्हि आहे या न आहे मञे महीने जो पंधु वरी मोटे ॿिए महीने जो पंधु ऐं तख्त हिन माड़नि खां सभिनि खां वॾो हे मथे लिहायो केॾियूं वॾियूं मारियूं आहिनि इन खां वॾो हुन छेड़े जेतिरे मारीअ जेतिरो हेॾो तख्त आहे इहो हिकिड़ो जिन्न कीअं खणे पर सुलेमान नबी थो चवे न देर आहे या बल्कि अचे थी ये 50 गज 50 गज पंधु करे पहुचे तख्त अॻे अचे वाह वाह चओ सुभान अल्लाह जमल सुलेमान अलैहिस्सलाम जिन्न खे चयो त तूं देर थो करे त हिकिड़ो शख्स थी बीठो वक़ाल अल्लज़ी कुरान वक़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब अना आतीक बिही क़ब्ल अन यरतद्द इलैक तर्फुका फलम्मा रआहु मुस्तक़िर्रन इंदहु सुलेमान अलैहिस्सलाम जो सौट आहे जंहिंजो नालो आसिफ बिन बरखी आहे सुलेमान अलैहिस्सलाम जो उम्मती आहे हुनखे सुलेमानी इल्म हो क़ुरान थो चवे उहो थी बीठो आहे चवे थो सुलेमान मां थो आणियां केतिरे टाइम में आणींदे चवे थो क़ब्ल अन यरतद्द इलैक तर्फुका ओ नबी तूं अखि बि कोन छिंभदे त अखि छिंभ खां तख्त अॻे तो वटि पियो हूंदो हे अल्लाह जो क़ुरान आहे
कबल अयरतद इलैक तरफ़ुक अख छिंभ में भी न अख छिंभ खां भी अॻे अख त छिंभे ॾेखार ओ मुंहिंजा प्यारा तो क़ुरान तो चवे फलम्मा रआहु मुस्तक़िरन इंदहु उतो गायब बि कोन थियो वयो बि कोन बाह बि कान ड्रिघे रही बीठो नबीअ जे आॾो आहे अञा जो ॾिसनि त तख़्त सुलेमान जे आॾो पियो तख़्त पहुची वियो बीबी बल्कीस आई सुलेमान अलैहिस्सलाम सां मिली सुलेमान तो तख़्त सुञाणे थी ॾिसी ॾिसी दिल में सोची त महीने जे पंध ते छॾे आई आहे को खड़े त वरी ॿियो महीनो लॻे ऐं हेॾी बला खजंदी बि कान मूं वारो नाहे बलक मूं वारे जहिड़ो आहे छा चई मूं वारे निंड त कान्हे छा चए त मूं वारे जहिड़ो आहे सुलेमान नबी तो फरमाए तो वारे जहिड़ो नाहे बलक तो वारो ख़ुदि मुंहिंजो उम्मती खणी आयो आहे ओ